नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। घोटकी मां जिते वकील कमर शाह जे मासूम पुट जे अगवा वारो मामलो, GDA जे MPA अली गौहर महर, पीपल्स पार्टी MPA राजा खान महर ते इल्ज़ाम आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾिनी वई आहे। पुलिस खां 21 दिसंबर ते जवाब तलब कयो वियो आहे। अपडेट्स मालूम कंदासीं। माजिद संगड़ लाइन ते मौजूदु आहे। माजिद, छा मामलो आहे? वधीक अपडेट्स आहिनि? जी शायद घोटकी के वकील सैयद कंबर अली शाह काज़मी पंहिंजे मासूम पुट सैयद कासिम शाह के अगवा की दरख्वास्त GDA MPA अली गौहर महर, पीपल्स पार्टी के MPA राजा महर समेत 17 ॼणनि मथां दाख़िल कराए छॾी आहे। इन हवाले सां दरख्वास्त गुज़ार कंवर शाह दरख्वास्त में मौक़िफ़ अख्तियार कयो आहे त GDA MPA अली गौहर महर ऐं पीपल्स पार्टी जो MPA राजा खान महर जे चवण ते हसन शाह, आज़ाद शाह ऐं ॿियनि मासूम पुट कासिम शाह के अगवा कयो आहे। जॾहिं त उहे A सेक्शन घोटकी थाणे ते वियो A सेक्शन घोटकी थाणे जे SHO इमामदीन चांडियो GDA जे MP अली गौहर महर ऐं पीपल्स पार्टी जे MPA राजा खान महर ऐं ॿियनि मथां केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। दरख़्वास्त में वधीक मौक़िफ़ अख्तियार कयो आहे त SHO A सेक्शन घोटकी चई रहियो आहे त अली गौहर महर ऐं राजा खान महर मथां अव्हां जे पुट जे अगवा जो केस दाख़िल न कंदुसि। इन में दरख्वास्त जे मतन में वधीक इहो बि ॼाणायो वियो आहे त अगवा कयल पुट कासिम शाह के पुलिस बाज़ियाब करण में का भी मदद नथी करे। पुट कासिम शाह के बाज़ियाब कराए ॾिनो वञे, जंहिं बाद घोटकी जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत दरख्वास्त अहिड़ी दरख्वास्त ॿुधण जो करार ॾींदे घोटकी पुलिस खां 21 दिसंबर ते जवाब तलब करे वरितो आहे। जी बड़ी मेहरबानी माजिद संगड़ अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, अदालत दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾिनी आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾिनी वई आहे। पुलिस खां 21 दिसंबर ताईं जवाब तलब कयो वियो आहे।